बिरछा में बरसात मुतासिरीन जी ॿाहिरि न थियण करे गॾियल पार्टी जो हाला प्रेस क्लब आरो इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। फंक्शनल लीग जस्कम, SUP, STP, सिविल सोसाइटी ऐं ॿियनि गॾियल पार्टियुनि जो ज़िले इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नसीर अहमद मेमण, रशीद देथो, सैयद हाशिम शाह ऐं ॿियनि बरसात मुतासिरीन जी ॿाहिरि लाइ हाला प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो त बरसात मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। इंतजामिया राशन टेंट जी कूड़ी दावा करे सियासी माण्हुनि जी चापलूसी करण में रुधल आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतजाज रिकॉर्ड करायो, पर अफ़सोस ज़िले इंतजामिया बिट बणल आहे। सियासी माण्हुनि जी वंगारो वहण में पूरी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।